ओम साईं राम। हीअ सची कहाणी श्रद्धा कपूर जेका फिल्म इंडस्ट्री जी हिकु मशहूरु एक्ट्रेस आहे उनजे बारे में आहे। उनजे घर में अॼु बि रोज़ सुबुह जो साईं बाबा जे आरती सां शुरूआति थींदी आहे। शक्ति कपूर चयो त अॼु मां जेको बि आहियां उहो साईं बाबा जी कृपा सां आहियां। श्रद्धा कपूर जॾहिं नंढी हुई तॾहिं उनजी ॾाॾी उनखे हमेशह जॾहिं उनखे मोकल हूंदी हुई उनखे शिरडी वठी वेंदी हुई। ईअं उनजो शिरडी बाबा में विश्वास वधियो। पर उनखे ईअं न पियो लॻे कि साईं बाबा कुझु मूंखे जवाबु ॾींदो या मूंखे पंहिंजी ज़िंदगी में काई मदद कंदो। जॾहिं श्रद्धा कपूर वॾी थी उनखे फिल्म एक्ट्रेस थियणो, हिकु हंधि ऑडिशन लाइ वई, उते फेल थी वई। सॼी राति वेही करे रुनाई। सुबुह जो साईं बाबा जे फोटे अॻियां अची वेठी त बाबा अगरि तूं आहीं त मूंखे रस्तो ॾेखार। उन ॾींहुं सुबुह जो 9 बजे हिकिड़ी लेडी इन्हनि जे घर में आई जंहिंखे सुञाणींदा न हुआ, पर अची करे श्रद्धा कपूर सां गॾिजेसि थी ऐं उनखे चएसि थी, पुटु सबुरु रख, तुंहिंजो वक़्तु बि ईंदो, चिंता न कर, साईं बाबा वेठो आहे। ईअं चई करे उहा हली थी वञे। अॼु ताईं उनखे ख़बर न आहे कि उहा लेडी केरु हुई करे। 6 महीने खां पोइ हिन जी वरी ऑडिशन थिए थी। हिनखे तमामु सुठी पिक्चर आशिकी 2 मिले थी जेका सुपर 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 खां वधीक हिट थी वञे। श्रद्धा कपूर चयो त जीअं ई मुंहिंजे पिक्चर में पहिरें ॾींहुं ख़बर पई कि मुंहिंजी पिक्चर जाम हिट थी वई आहे, मां स्टार थी वई आहियां, पहिरियों कमु मां इहो कयो कि मां बाबा जी तस्वीर अॻियां अची करे उनखे हथ जोड़े करे मां धन्यवाद चयो। तव्हां पंहिंजो विश्वास बाबा में रखो, बाबा वेठो आहे, सभिनी जो भलो कंदो। चओ ओम साईं राम।